असां वटि हिकिड़ो सुवालु आहे जंहिंमें हिकिड़ो स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट यानी तार वारो औज़ार आहे ऐं असांखे उनजी लेंथ मिलियल आहे यानी उनजी ड्रैग मिलियल आहे ऐं असां उनखे लेंथ खे एल जे बराबरि था कयूं ऐं असांखे ॿुधाए थो त उहा उबतो तनासुब यानी इनवर्स प्रोपोर्शनलिटी रखे थी पई फ्रीक्वेंसीअ सां। त इनवर्स प्रोपोर्शनलिटी खे असां ईअं कंदा आहियूं जो उनखे बराबरि कंदा आहियूं ऐं को न को कॉन्स्टेंट ॾींदा आहियूं जीअं हिते के था ॾियूं ऐं उनखे इनवर्स प्रोपोर्शन आहे त 1 फ्रीक्वेंसी थी वेंदो, फ्रीक्वेंसी वंड में अची वेंदी यानी उबती तनासुब आहे, उबतड़ तनासुब आहे, इन करे जेको लेंथ आहे उन सां फ्रीक्वेंसी वंड में अची वेंदी। हाणे असांखे थो वाइब्रेशन्स आर वॉट गिव इंस्ट्रूमेंट देयर साउंड, त मतिलबु जेका वाइब्रेशन आहिनि उहे उनजो आवाज़ पैदा करनि थियूं ऐं जॾहिं उहो आवाज़ु असांजे कननि जे परदनि ते वेंदो आहे त पोइ असांखे आवाज़ु ॿुधण में ईंदो आहे। असां घणो फिज़िक्स में नथा वञूं पर असांखे हिन सवाल में मिलियल आहे त जेका स्ट्रिंग आहे, जेका तार आहे, उनजी जेका लेंथ यानी ड्रैग आहे उहा 11 इंच आहे। त असां 11 इंच खे लिखंदासीं त इहा असांजी एल आहे, माना लेंथ आहे। ऐं उनखां पोइ असांखे ॿुधाए थो त जेका असां वटि फ्रीक्वेंसी आहे उहा 400 साइकिल पर सेकेंड आहे ऐं साइकिल पर सेकेंड इहो फ्रीक्वेंसी जो यूनिट आहे, एको आहे। असांखे कॉन्स्टेंट ऑफ प्रोपोर्शनलिटी इहो के मालूम करणो आहे ऐं वरी इहो मालूम करणो आहे त अगरि तार 10 इंचनि जी हुजे हा त फ्रीक्वेंसी केतिरी थिए हा। हाणे के मालूम करण लाइ असां वैल्यूज़ पुट था कयूं। असां वटि लेंथ आहे 11 इंच ऐं उहा बराबरि थींदी के जे, जेको असांखे मालूम करणो आहे, ऐं फ्रीक्वेंसी जेका आहे असां वटि 400 साइकिल पर सेकेंड आहे। त असां के खे मल्टीप्लाई था कयूं 1/400 सां या वंड था कयूं 400 सां। जेको हिनजो एको आहे उहो आहे साइकिल पर सेकेंड, जेको असां लिखी था छॾियूं। हाणे इन के खे धार करण जे लाइ असां इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि ॾे अगरि 400 साइकिल पर सेकेंड सां ज़रब कयूं त असांजो के धार थी वेंदो। त 400 साइकिल पर सेकेंड सां इक्वेशन जा ॿई पासा जेके आहिनि, खॿो ऐं सॼो पासो, उन सां असां ज़रब था कयूं इन इक्वेशन खे। असां 400 साइकिल पर सेकेंड खे 11 इंच सां मल्टीप्लाई कयूं त असां वटि 400 ज़रबिया 11 4 यारो असां वटि थी वेंदा 44। त 4400 असां वटि जवाबु ईंदो ऐं असां वटि जेको यूनिट ठहंदो उहो ठहंदो साइकिल ज़रब इंच ऐं वंड सेकेंड सां। छाकाणि त साइकिल ज़रब थियल आहे इंच सां, त असां वटि जेको साइकिल आहे उहो ज़रब थी वेंदो इंच सां, त असां वटि साइकिल मल्टीप्लाई बाय इंच ऐं वंड में सेकेंड साॻियो ई अची वेंदो। ऐं सॼे पासे ते असां वटि ज़रब में ऐं वंड में 400 साइकिल पर सेकेंड कैंसिल थी वेंदा ऐं सिर्फ़ु के बचंदो, जेको असांजो कॉन्स्टेंट ऑफ प्रोपोर्शनलिटी आहे। हाणे अगरि लेंथ वारे फार्मूले में असां के जी वैल्यू रखूं त ॾिसो असांजो फार्मूलो कीअं थो थी वञे। त असांजो जेको एल बराबरि थींदो, हाणे के जी वैल्यू आहे 4400 ऐं उनखां पोइ हुनजो यूनिट आहे साइकिल्स इंटू इंचिस अपॉन सेकेंड ऐं आख़िर में असांजे फार्मूले में आहे डिवाइडेड बाय एफ या मल्टीप्लाइड बाय 1/f। त हाणे अगरि असांखे लेंथ जेका सवाल में मिलियल आहे 10 इंचिस, अगरि असां एल जी जॻह ते जेका लेंथ आहे असांजी उन जी जॻह ते 10 इंच रखूं त असांखे जेका फ्रीक्वेंसी आहे उहा मिली वेंदी, जॾहिं असां वटि लेंथ 10 इंच आहे। त हिते लेंथ जी जॻह ते अगरि असां 10 इंच रखूं त ॾिसो असांजो फार्मूलो कीअं थो थी वञे। त असां लेंथ जी जॻह ते 10 इंच रखूं था ऐं उनखां पोइ के जी वैल्यू असांजी साॻी रहंदी 4400 ऐं उनखां पोइ हुनजो यूनिट आहे साइकिल्स इंटू इंचिस, यूनिट जेको आहे के जो उहो निकितो हुयो साइकिल इंटू इंचिस अपॉन सेकेंड्स ऐं आख़िर में असांजो जेको एफ आहे उहो उहो जो उहो ई रहंदो मल्टीप्लाइड बाय 1/f। त हाणे अगरि असांखे एफ खे धार करणो आहे त उहो असां कीअं कंदासीं। असां ईअं करे सघूं था जो असां ॿिन्हिनि पासनि ॾे एफ खे मल्टीप्लाई कयूं ऐं अगरि असां ॿिन्हिनि पासनि ॾे एफ मल्टीप्लाई कंदासीं त हिते असां वटि एफ इंटू 10 थी वेंदो खॿे पासे ॾे। त असां 10 सां डिवाइड बि कयूं था ॿिन्हिनि पासनि ॾे, त हिते असां लेफ्ट हैंड साइड ते 10 सां डिवाइड था कयूं 10 इंचिस सां ऐं राइट हैंड साइड ते बि 10 इंचिस सां डिवाइड था कयूं। त हाणे ॾिसो असां वटि इक्वेशन कीअं थी वञे। असां 10 इंचिस मल्टीप्लाई ऐं डिवाइड कैंसिल थी वेंदा ऐं लेफ्ट हैंड साइड ते सिर्फ़ु एफ बचंदी ऐं राइट हैंड साइड ते असां वटि 4400 डिवाइडेड बाय 10 असां वटि थी वेंदा 440। छाकाणि 4400 खे अगरि असां 10 सां वंड कंदासीं त असां वटि 440 बचंदा ऐं जेको यूनिट आहे इन में आहे साइकिल्स इंटू इंचिस अपॉन सेकेंड। त इंचिस ऐं इंचिस पाण में डिवाइड थी वेंदा त असां वटि बचंदा साइकिल्स पर सेकेंड ऐं 1/f जेको डिवाइड में आहे ऐं एफ जेको मल्टीप्लाई में आहे इहे पाण में कैंसिल थी वेंदा ऐं असां वटि सिर्फ़ु 1 बचंदो। त एफ असां वटि बराबरि थींदो 440 साइकिल पर सेकेंड, जॾहिं असां वटि लेंथ जेका आहे उहा 10 इंचिस आहे ऐं जॾहिं असां वटि लेंथ वधीक हुई मतिलबु 11 इंचिस हुई त असां वटि जेका फ्रीक्वेंसी हुई उहा 400 साइकिल्स पर सेकेंड हुई ऐं जॾहिं इहा लेंथ घटिजी वई यानी 10 इंच थी वई त असां वटि फ्रीक्वेंसी 40 साइकिल्स वधी वई यानी 440 साइकिल्स पर सेकेंड थी वई असां वटि फ्रीक्वेंसी।